अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ पेज। तो दोस्तों, अवां जे इसरार ते अवां मुझे SMS कयो पिया व्हाट्सएप ते ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते त ड्रामा सीरियल वेरिन जी वस्ती ते वीडियो ठाहियो ऐं अवां इहो बि मालूम करणु चाहियो पिया त हाजन तीवणो कहिड़े ड्रामे में अचे थो। मूं उनखे मद्देनज़र रखंदे ही वीडियो ठाहियां थो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, मुंहिंजे हिकिड़ो इहो हूंदो आहे त मां जेसि ताईं पूरी मालूमात हासिलु न कयां एसि ताईं वीडियो न ठाहियां। इन जे करे मूंखे वीडियो ठाहिण में देरि थी वई ऐं हाणे मूं पूरी मालूमात हासिलु कई आहे। उनखां पोइ जेको आहे ही ड्रामो हिन ड्रामे ते मां ही वीडियो ठाहियां थो ऐं अञा वधीक मालूमात आहे जेका अव्हांखे अॻिते ॾींदुसि। त ड्रामा सीरियल वेरनि जी वस्ती हिकु तमामु ज़बरदस्त ड्रामो ऐं एक्शन वारो ड्रामो आहे, जंहिंमें अव्हां ॾिसो पिया त हाजन प्रेमी हुजे ऐं उहो ड्रामो एक्शन वारो न हुजे, इहो थी नथो सघे। ऐं हाजन प्रेमी जो जेको कैरेक्टर आहे उहो तमामु ज़बरदस्त आहे। ऐं मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त सिंध TV जो हिकु तमामु वॾो मेगा प्रोजेक्ट हूंदो। हिन वक़्तु दोलाब हले पियो, दोलाब खां पोइ जेको ड्रामो हलंदो उहो वेरनि जी वस्ती हलंदो ऐं दोस्तनि खे तमामु घणो हिन ड्रामे जो बि इंतज़ारु आहे जीअं दोलाब जो इंतज़ारु हुयो। ऐं इन में तमामु ज़बरदस्त कैरेक्टर आहिनि, तमामु ज़बरदस्त एक्टर कमु कनि पिया, ज़बरदस्त एक्टराऊं कमु कनि पियूं। ऐं अवां तकरार ड्रामे खां पोइ हाजन प्रेमी खे कोन ॾिठो, हाणे हिन वेरनि जी वस्ती में हाजन प्रेमी बि ईंदो। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जो राइटर जेको आहे तमामु ज़बरदस्त राइटर अयूब गुल साहब आहिनि। अयूब गुल साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु राइटर आहे ऐं उन जी राइटिंग में ही ड्रामो लिखियो वियो आहे। उनखां पोइ डायरेक्टर जेको आहे सैयद ख़ालिद शाह ऐं तमामु ज़बरदस्त डायरेक्टर आहे, सीनियर डायरेक्टर आहे ऐं उन जी डायरेक्शन में तमामु ज़बरदस्त ड्रामा ईंदा आहिनि। सैयद ख़ालिद शाह जी डायरेक्शन में आहे। ऐं अव्हांखे ॿियो ई ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिन जो DOP जेको आहे सैयद माजिद शाह आहे। हाणे सैयद माजिद शाह जेको आहे दोलाब जो बि DOP रही चुको आहे ऐं मुंहिंजा जेके सीन आहिनि कुझु हुन रिकॉर्ड कया हुया जेके हली विया आहिनि। तमामु ज़बरदस्त नमूने सां ही रिकॉर्डिंग कंदो आहे। हाणे हिन वेरिन जी वस्ती में ही रिकॉर्डिंग करे थो ऐं तमामु मुहबती माण्हू आहे, प्यारो माण्हू आहे ऐं तमामु ज़बरदस्त। ऐं दोलाब जिते हले थो उते सिंध TV पारां ही जेको ड्रामो आहे वेरनि जी वस्ती उहो बि नशर कयो वेंदो ऐं कॾहिं कयो वेंदो इहो मां अॻिते हली ॿुधाईंदुसि। हाणे हुन में जेको वेरनि जी वस्ती में हिकिड़ो तमामु ज़बरदस्त एक्टर आहे मीर सौबदार, जेको मज़ाहिया कैरेक्टर में अचे थो। ज़बरदस्त हुनजो कैरेक्टर हूंदो आहे ऐं हू हिन ड्रामे में कमु करे थो। रसूल बख्श डाहिरी साहब जेको आहिनि तमामु बहितरीनु एक्टर आहिनि ऐं ही ड्रामे जे तक़रीबन सीन जेका आहे उन जे गिर्द घुमनि था। उनखां पोइ लाइबा बलोच अवां ॾिठो त हिकु तमामु ज़बरदस्त उभरंदड़ जेका एक्टर आहे उहा बि हिन में कमु करे थी। ऐं सोनू मिर्ज़ा जी ॻाल्हि कजे त सोनू मिर्ज़ा हिकु तमामु ज़बरदस्त एक्टर आहे ऐं मुंहिंजी फिल्म जेका मूं पहिरें रिकॉर्ड कई दहशत, उनमें बि तमामु ज़बरदस्त मुंहिंजी हीरोइन रह चुकी आहे। उनखां पहिरें ज़हर ज़िंदगी में कमाल ख़ान जी ज़ाल जेका हूंदी आहे हिकु ज़बरदस्त एक्टर आहे। उनजे छा ॻाल्हि कजे, उनजी जेका एक्टिंग आहे उहा पंहिंजे मिसाल पाण आहे। ऐं तैयबा छछर हिकु तमामु वॾी एक्टर आहे, उहो बि कमु करे थी। हाजन प्रेमी आहे ऐं रमशा शहज़ादी त माशाल्लाह हिन वक़्तु उनजी तमामु ज़बरदस्त एक्टिंग आहे, तमामु ज़बरदस्त नमूने सां। ऐं हिकु सिंध जी ही सीनियर एक्टर आहे जंहिं वॾी महिनत करे हिन मंज़िल ताईं पहुती आहे। ऐं उनखां पोइ राजा तुनियो बि हिकु तमामु बहितरीनु एक्टर आहे। ऐं उनखां पोइ अब्बास गुल ओढाणो बि अवां चओ पिया त कहिड़े ड्रामे में अचे थो, हिन में हूंदो। ऐं ॿिया तमामु ज़बरदस्त जेके एक्टर आहिनि हिन में कमु कंदा।
इन जे बारे में वधीक ॼाण जेका आहे मां अॻी वीडियो में अव्हांखे ॾींदुसि। पर वेरनि जी वस्ती जेको ड्रामो आहे उहो ईअं समय जे दोलाब जीअं ड्रामो आहे, अहिड़े क़िस्म जो ड्रामो आहे, पर हीउ एक्शन सां भरपूर ड्रामो आहे ऐं हिन में तमामु वॾी नवाण आहे। ऐं अयूब गुल कहाणी में हिकु रंग भरींदो आहे जीअं साईं नूर ज़हूर भरींदो आहे। ऐं तमामु बहितरीनु इन ते पंहिंजे अली हसन चॾर खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। का ॻाल्हि अव्हांखे मालूम करणी हुजे त हिन ते कमेंट करे सघो था। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।